बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी 12 याने ईसी किताब जे हवाले सां सबक़ 15 सिखंदासीं। 14 सबक़ असां ऑलरेडी अव्हां सां शेयर करे चुका आहियूं। असांखे उमेद आहे त तव्हां उन्हनि मां बि काफ़ी फ़ाइदो हासिलु कयो हूंदो। ऐं अॼु असां सबक़ 15 सिखंदासीं, पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाबे जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। असांजो जेको अॼोको सबक़ आहे यानी जेको सबक़ 15 आहे उन में चंद लफ़्ज़नि जो ज़िक्र आहे, जंहिंमें पहिरियों लफ़्ज़ अचे थो स्वाद अलिफ सा बे वा पेशा बू साबू, जीम ये ज़ेरा जी अलफ पेशो ओ जी ओ, अलफ ज़बर अ दाल अलिफ दा अदा। हिते चए थो त साबू जियो अदा, अलफ ज़बर अ दाल अलिफ दा अदा, अलफ ज़बर अ चे पेशो चो अच अदा अच, हे ज़बर ह थे पेशो थ हथ, डालिए डे हथ डे, घे ज़बर घ रे ज़ेरे रे घर, हे ज़बर ह लाम पेशो लो हल घर हल, मीम अलफ मा नून ये ज़ेरा नी मानी, खे अलफ खा अलफ पेशो ओ खाओ मानी खाओ, अलफ ज़बर अ दाल अलिफ दा अदा, हे अलफ हा अल्फा ओ हाओ अदा हाओ। हीअ जॾहिं असां मुकमल सबक़ पढ़ंदासीं त इन में चवे थो त साबू जियो अदा अदा अच हथ ॾे घर हल मानी खाओ अदा हाओ। तो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।